अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद हलदासी हेडलाइंस। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अरिड़हीं तरमीम ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। मुल्क जूं सियासी जमायतूं अरिड़हीं तरमीम जो तहफ़ुज़ कंदियूं। अरिड़हीं तरमीम वफ़ाक़ ऐं सूबनि विच में मीसाक आहे। दोदापुर वेझो जलबाणी ऐं कटोर बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर कर खंयो। ॻोठ कालू कटोर ते जलबाणी धुर जे हथियारबंदनि जो हमलो। कटोर बिरादरी जा 6 ऐं जलबाणी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया। ॿिन्ही धुरियुनि में जहिड़े दौरान मारिजी वियलनि जो अंग वधी 8 ताईं पहुतो। वाक़िए बाद ॿई धुरियूं मोर्चा बंदि। इलाइक़े में ॾोका वधीक खूनरेज़ी जो ख़दशो। रमज़ान बाज़ारुनि खे सहूलियत बाज़ार में तब्दील कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान हर हफ़्ते महांगाई ते ब्रीफिंग वठंदो आहे। पाकिस्तान जो रुपयो हाणे मज़बूत थियणु शुरू थी वियो आहे। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जूं मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो सभ खां वॾो चैलेंज महांगाई ते ज़ाब्तो आणणु आहे। असांखे माफ़ियाज़ जो मुक़ाबिलो करणो पइजी रहियो आहे। ॾखण पंजाब जी बजट हाणे ॾखण पंजाब ते ई ख़र्च थींदी। नैब रुगो आवाज़ दबाइण लाइ ठहियो आहे। ANP खे PDA मां निकिरण ते नुक़सानु थींदो। नून लीग अॻवान शाहिद काकन अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो हुकूमत मईशत खे तबाही किनारे ते पहुचाए छॾियो आहे। जहांगीर तरीन जे आजाणे में 40 मेंबर शरीक थिया। अॼु इमरान ख़ान जी कुर्सी जहांगीर तरीन जे हथ में आहे। डस्का जे NA5 मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 100 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 15,329 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,139 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 7,15,968 ताईं पहुतो। 6,27,561 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी रहिया। डस्का जे NA75 ते नंढी चूंड। पोलिंग जो अमल जारी। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं बिना वफ़क़े जारी रहंदो। नून लीग जी नौशीन इफ्तिकार ऐं PTI जे अली असद विच में नए चोटी जो मुक़ाबिलो। चूंड दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। 4,94,000 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। पीपल्स पार्टी पारां नंढी चूंड में नून लीग उम्मीदवार जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। PP अॻवान कमर ज़मा कहरा जो चवणु आहे त नून लीग सां इख़्तिलाफ़नि बावजूदि डस्का चूंड बाबति वाइदे ते क़ाइमु आहियूं। 18 फरवरी ते पीपल्स पार्टी नून लीग खे वोट ॾिना हुआ, अॼु बि ॾींदासीं। लाहौर जी बैंकिंग कोर्ट जहांगीर तरीन ऐं अली तरीन की ज़मानत में 17 अप्रैल ताईं वाद करे छॾी। जहांगीर तरीन ऐं अली तरीन बैंकिंग कोर्ट आॾो पेश थिया। जहांगीर तरीन जो चवणु आहे त पेशी ते आयल मेंबरनि जो थोराइतो आहियां। जॾहिं बि अदालत घुराईंदी पेश थींदासीं। असां कानून खां नथा भॼूं ऐं न ई भॼंदासीं। असां पार्टी में आहियूं ऐं रहंदासीं। पार्टी में न रहंदासीं त केॾांहुं वेंदासीं। लाड़काने भरिसां ॻोठ अलादीनो तुनिया वासण सां खैरपुर जुसू रोड ते हादसो। मोटरसाइकिल सवार कोचे ठांची चिबाड़जी 2 औरतूं फौत। नौजवान ज़ख़्मी। सांगड़ लॻो 8 मील वारे इलाइक़े में 2 ट्रकुनि में ज़ोरदार टक्कर। 15 फोर ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। खानपुर वेझो गुडमैरू में बिजली के शॉर्ट सर्किट सबब चाचर बिरादरी के 5 घरनि के बाहि लॻण सबब घरनि में पयल समूरो सामान सड़ी रख पियो। बाहि करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। मुतासिरनि जो मुतालबो। मेड़वासी नामियारे शहर जोर बिरोही जो भाउ ड्राइवर अब्दुल समीर बिरोही खानपुर वटि इंडस हाईवे ते रोड हादसे में फौत। सिंधी अदबी संगत पारां सोभ जो ऐलान। अहमदपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में कारी कावड़ जी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वरिती। 1 हफ़्ते दौरान कारी कावड़ विघे 5 ॼणा फौत। सिहत खातो अॻूण इंतज़ार।